अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फराह अख्तियार। नाज़रीन, अवां सभिनी ॾिसंदड़नि खे सिंध टीवी न्यूज़ जी पूरी सथ पारां ईद जूं लख लख वाधायूं। नाज़रीन, जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह में ईद जा इज्तिमा थिया आहिनि। ईद नमाज़ खां पोइ नौजवाननि जे वॾे अंग ऐं फैमिलीज़ तरफ़ां तफ़रीह मागनि जो रुख़ कयो वियो आहे। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद, सकर, लाड़काने, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह में ईद जा इज्तिमा थिया आहिनि। ईद नमाज़ खां पोइ नौजवाननि जे वॾे अंग ऐं फीमेल्स तरफ़ां तफ़रीह मागनि जो रुख़ कयो वियो आहे। अवांखे नाज़रीन अपडेट कंदा वञूं पिया। जीअं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, अॼु ईद जो ॾींहुं आहे, हर घर में ख़ुशी आहे। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह में ईद जा इज्तिमा थिया आहिनि। ईद नमाज़ खां पोइ नौजवाननि जे वॾे अंग ऐं फैमिलीज़ तरफ़ां तफ़रीह मागनि जो रुख़ कयो वियो आहे। नाज़रीन, अॼु ईद जो ॾींहुं आहे, हर चेहरो मुरकदड़ हूंदो। अवांखे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं त सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह में ईद जा इज्तिमा थिया आहिनि। ईद नमाज़ खां पोइ नौजवाननि जे वॾे अंग ऐं फैमिलीज़ तरफ़ां तफ़रीह मागनि जो रुख़ कयो वियो आहे। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। ईद नमाज़ खां पोइ नौजवाननि जे वॾे अंग ऐं फैमिलीज़ तरफ़ां तफ़रीह मागनि जो बि रुख़ कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह में ईद जा इज्तिमा थिया आहिनि। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह में ईद जा इज्तिमा थिया आहिनि। ईद नमाज़ खां पोइ नौजवाननि जे वॾे अंग ऐं फैमिलीज़ तरफ़ां तफ़रीह मागनि जो रुख़ कयो वियो आहे। अवांखे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं जीअं त सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह में ईद जा इज्तिमा थिया आहिनि। ईद नमाज़ खां पोइ नौजवाननि जे वॾे अंग ऐं फैमिलीज़ तरफ़ां तफ़रीह मागनि जो रुख़ कयो वियो आहे। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह में ईद जा इज्तिमा थिया आहिनि। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। नौजवाननि पारां नाज़रीन ऐं फैमिलीज़ जेके आहिनि उहे तफ़रीह मागनि जो उन्हनि रुख़ कयो आहे। अॼु ईद मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। हर चेहरो मुरकंदड़ आहे। हिन अॼोको ईद जो ॾींहुं आहे, ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। नाज़रीन, सिंध समेत सॼे मुल्क में अॼु ईद उल फितर मल्हाई पई वञे। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी